ॾोहिटनि ऐं ॾोहिटुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। हिन सबक़ खां असां टियों बाब शुरू कंदासीं, पर टियों बाब शुरू करण खां पहिरीं असां यादि कंदासीं त असां टिएं दर्जे में, चोथें दर्जे में, पंजे दर्जे में ॿूटनि जे बारे में छा पढ़ियो। ज़ाहिर आहे ॿूटा असांजी ज़िंदगीअ में तमामु घणी अहमियत रखनि था। सो असां इहो बि ॾिसंदासीं त ॿूटनि जी असल में केतिरी अहमियत आहे असांजी ज़िंदगीअ में ऐं सॼी दुनिया में। सो अचो त ॾिसूं। ॿूटा इंसाननि ऐं जानवरनि जे लाइ खुराक जो अहम ज़रियो आहिनि। खुराक जा घणेई क़िस्म हूंदा आहिनि, जीअं अनाज, जंहिंमें कणिक, चांवर, मकई, ज्वार, बाजरी ऐं ॿियूं शयूं शामिल आहिनि। दालियूं, जिनमें मुख़्तलिफ़ क़िस्म जूं दालियूं शामिल आहिनि, जंहिंमें मटर बि शामिल आहिनि, रहा बि शामिल आहिनि। भाॼियूं, जीअं बसर, पटाटा, टमाटा, गोभी, वाङण, भिंडियूं वग़ैरह वग़ैरह। मेवा, मुख़्तलिफ़ क़िस्म जा मेवा, अंब, ॾाढ़ूं, पपैयो, छाहीं या हिंदाणो, केला, अंगूर, खजूर ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿिया मेवा। मिठाण, जंहिंमें गुड़ ऐं खंडु अची सघे थी, ऐं उन खां अलावा ॿियूं बि घणी क़िस्म जा मिठाण आहिनि, जीअं स्टीविया थियो। इन खां अलावा मसाला, हर कंहिं क़िस्म जा मसाला, धाणा, मिर्च, हेड, बदियान ऐं अलाए कहिड़ी कहिड़ी क़िस्म जा मसाला हूंदा आहिनि। उहे सभु मसाला, इहे सभु असांखे ॿूटनि में मिलनि था। ऐं इन्हनि खां अलावा हिकिड़ो ॿियो ज़रियो आहे मशरूब, जंहिंमें चांहि, कॉफ़ी, ग्रीन टी यानी साई चांहि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जूसिस, उहे सभु जेके आहिनि उहे असांखे ॿूटनि खां मिलनि था। असां चोथें दर्जे जी किताब में खाधे जी ज़ंजीर जे बारे में पढ़ियो हो त कीअं सिज जी रोशनी मां ॿूटा खाधो पैदा था कनि। उहो खाधो जेको ॿूटनि जो ठहियलु आहे उहो जानवर था खाइनि, जीअं गऊं थी, ऐं गऊं मां असां हासिल कयूं था गोश्त ऐं खीर, ऐं असां था खाऊं। सो हीअ हिकिड़ी ज़ंजीर थी वई, सिज खां ॿूटो, ॿूटे खां गऊं, गऊं खां इंसान। अहिड़ी तरह जानवर जो ॾिसूं त सिज मां ॿूटे गाह पैदा कयो, उहो गाह हिकिड़े हरण खाधो, उन हरण खे चीते खाधो। अहिड़ी तरह हिकिड़ी ॿी असां वटि ज़ंजीर जेका आहे ठही वई। हीअ त ॿ आसान सभिनी सिधियूं ज़ंजीरूं तव्हांखे ॾेखारियूं, पर तमामु मुश्किल ऐं मुंझल ज़ंजीरूं ठहंदियूं आहिनि। जीअं हिकिड़ी ज़ंजीर आहे, हिन में तव्हां सोचो ॿिनि क़िस्म जा ॿूटा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा जानवर आहिनि। इहो ॾेखारे थो त कीअं हीअ हिक ॿिए सां लाॻापियल आहिनि, कीअं हिक ॿिए खां खाधो हासिल था कनि। इन्हनि सभिनी टिनी खाधनि जी ज़ंजीरुनि में भली आसान हुजे या मुंझियल हुजे, सिर्फ़ु ॿूटा ई उहे आहिनि जेके रुॻो खाधो पैदा था कनि। उहे ॿिए शइ खे कोन था खाइनि, उहे सिज जी रोशनी मां पैदा था कनि। सो ॿूटा वाहिद उहो शइ आहे खाधे जी ज़ंजीर में जेको प्रोड्यूसर आहे, यानी जेको खाधे खे पैदा कंदड़ आहे। जॾहिं असां साह खां ॿाहिरि कढूं था त असां कार्बन डाइऑक्साइड था कढूं। जॾहिं असां फैक्ट्रियूं हलायूं था त उनजे धुएं में कार्बन डाइऑक्साइड हूंदी आहे। कार्बन डाइऑक्साइड गैस जेको आहे उहा इंसान लाइ तमामु ख़राबु आहे ऐं असांजे माहौल लाइ बि तमामु ख़राबु आहे। ॿूटनि जो इहो कमु आहे जो जॾहिं हू खाधो तयारु कंदा आहिनि ॾींहं जी रोशनीअ में, सिज मां रोशनी वठी हवा मां कार्बन डाइऑक्साइड वठी खाधो तयारु कंदा आहिनि ऐं ॿाहिरि कढंदा आहिनि ऑक्सीजन, जेका साफ़ हवा हूंदी आहे, जेका असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। सो ॿूटनि जो ॿियो कमु आहे ऑक्सीजन पैदा करणु। जॾहिं तेज़ मींहुं पवंदो या को ॿोॾि ईंदी या पाणी तमामु तेज़ ईंदो त तव्हां ॾिठो हूंदो त ज़मीन जेका आहे उहा टुटी पवंदी आहे, मिटी जेका आहे उहा उन पाणीअ सां गॾु वही वेंदी आहे। जेकॾहिं ॿूटा न हुजनि हा त इहा सॼी ज़मीन वही वञे हा, पर ॿूटा जिते मौजूदु आहिनि उते उन्हनि जे पाड़नि जे करे उहा ज़मीन उतां कोन थी रुॾे। ॿूटे जो ॿियो कमु आहे धरतीअ जी या ज़मीन जी संभाल जो। इन खां सवाइ ॿूटा इंसान जी सहूलियत लाइ बि घणेई कमु कनि था। मसलन दवाऊं सभु ॿूटनि मां थियूं ठहनि या घणो करे ॿूटनि मां थियूं ठहनि।
कागज़ ॿूटनि मां थो ठहे, पेंसिल जेकी काठी आहे उहा ॿूटनि मां थी ठहे, काठ ॿूटनि मां थो ठहे जंहिं मां असां मुख़्तलिफ़ शयूं ठाहियूं था, घर ठाहियूं था, फर्नीचर सॼो जेको आहे उहो ॿूटनि मां थो ठहे। असांजा झुगियूं ई घर ॿूटनि मां था ठहनि, छित ॿूटनि मां ई ठहियल आहे, कपिड़ो ॿूटनि मां थो ठहे। असांजे जेके ज़रिया आहिनि सफ़र जा, जीअं ॾांद गाॾी थी, घोड़े गाॾी थी, बैल गाॾी थी, गदह गाॾी थी, उहे सभु ॿूटनि मां था ठहनि, छो त काठ ॿूटनि मां थो अचे। सो असां चई सघूं था त ॿूटनि जी अहमियत आहे, पहिरियों खुराक जो ज़रियो आहिनि, यानी खाधे जी ज़ंजीर में अकेला पैदा कंदड़ या मुहैया कंदड़ आहिनि, ऑक्सीजन जो ज़रियो आहिनि, हवा में ऑक्सीजन जो मक़दार मुस्तक़िल रखण में कमु अचनि था, धरतीअ जी संभाल करण वारा आहिनि, हिन मिटीअ खे ज़मीन में ॼमाए रखनि था, इंसान जी सहूलियत जो कमु था कनि, यानी दवाऊं, कपिड़ा, कागज़, कलम, काठ, घर, फर्नीचर, सवारी वग़ैरह इन्हनि मां ई था ठहनि। असां पोयनि सबक़नि में ॿूटे जे उज़वनि जे बारे में बि ॼाण हासिल कई। असांखे ख़बर आहे त पाणी ऐं मादनियात जे हुसूल जो ज़रियो आहे, पर इहो ॿूटे खे ज़मीन में संभाले ऐं मज़बूती सां क़ाइमु रखे थो। थुड़ झल जो या तरसील जो ज़रियो आहे, तरसील मतिलबु पाणी ऐं मादनियात खे पहाड़ खां वठी मथे पहुचाइणु। असां इहो बि ॾिठो त मेवो ॿिज जी हिफ़ाज़त जो उज़वो आहे, पन जेके आहिनि उहे खुराक वारो उज़वो आहे ऐं रोशनी तरकीब वारो उज़वो आहे, गुल अफ़साइश वारो उज़वो आहे। हिननि मां असां ॾिसंदासीं त पन जेको आहे उहो ख़ासि उज़वो आहे जेको खुराक ठाहे थो ऐं साह खणण में मदद थो करे ॿूटे खे। असां अॻियनि सबक़नि में पन जे बारे में ॻाल्हाईंदासीं, ॾिसंदासीं त पन कीअं कमु करे थो ऐं छा करे थो। अचो त जल्दी सां ॿूटे जे जीव घरड़े ते बि हिकिड़ी नज़र विझंदा रहूं, जेको असां पढ़ी चुका आहियूं। असांखे ख़बर आहे त ॿूटे जे जीव घरड़े जे ॿाहिरि सेल वॉल या हिफ़ाज़ती परदो हूंदो आहे, उन जे अंदरि सेल मेम्ब्रेन या अंदरूं परदो हूंदो आहे, मर्कज़ हूंदो आहे जेको ॿूटे खे कंट्रोल कंदो आहे, खाल हूंदा आहिनि जिन में पाणियाठ हिस्से भरियल हूंदो आहे, हिकिड़ो साओ मादो बि उन में हूंदो आहे जंहिंखे क्लोरोप्लास्ट चवंदा आहिनि, माइटोकॉन्ड्रिया हूंदो आहे जेको तवानाई पैदा कंदो आहे, ऐं सभु इहे शयूं हिकिड़े पाणियाठ में ॿुधल हूंदियूं आहिनि जेको साइटोप्लाज़्म हूंदो आहे। असां इहो पढ़ियो त क्लोरोप्लास्ट तमामु नंढड़ियूं सनड़ियूं टिकियूं हूंदियूं आहिनि जेके साए रंग जे मादे सां भरियल हूंदियूं आहिनि। साए रंग जे मादे खे क्लोरोफिल चइबो आहे, यानी ही टिकियूं जेके आहिनि क्लोरोप्लास्ट जूं उहे क्लोरोफिल सां भरियल हूंदियूं आहिनि। क्लोरोफिल सिज जी रोशनीअ खे जज़्ब करे वठंदो आहे ऐं ॿूटे खे पंहिंजी खुराक ठाहिण लाइ रोशनी खपंदी आहे, इहा रोशनी हासिल करे उन अमल खे कंदो आहे जंहिंमां रोशनीअ मां सिज जी रोशनीअ मां ॿूटे जी खुराक ठहंदो आहे। उन अमल खे रोशनाई जी तरकीब या फोटोसिंथेसिस चइबो आहे। हाणे असां सबक़ जी पुॼाणी था कयूं। असां ॾिठो त ॿूटा असांजे लाइ केतिरी ख़ासि अहमियत रखनि था। असां इहो बि ॾिठो त पन ॿूट जे लाइ केतिरो अहम आहे ऐं इहो पन ई आहे जंहिंजे करे असांखे खाधो खुराक मिले थो ऐं ॿूटो साह खणी सघे थो। हाणे असां ॿियनि सबक़नि में ॾिसंदासीं त आख़िर ॿूटनि में पन कीअं थो कमु करे, कीअं थो खुराक ठाहे ऐं कीअं थो साह खणे। नाना आबिद खे ॾियो इजाज़त, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।